तू भी माशाल्लाह सही थी वई आई। चाची तुझी मेहरबानी जो पांजो घर छदे मुसा गरे चे 2 ॾींहं रही आई। इहा केड़ी गाल थी करी? इन में मेहरबानी जी केड़ी गाल आ? इहो तो मुंजो फर्ज हुयो। ससी पुट असान हलूं था, तू पांजो ख्याल रखिया। चंगो बाबा, अल्लाह साईं खैर कंदो, ता भले वनो। अच्छा हाँ बाबा, ठीक है ससी। ससी पुट हाली तबियत कीअं थी? जिंदा आया पर मामा आजी तो सुठो नाहे कयो। हाँ मूं छा कयो आहे? मामा आजी मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजा कन खोले यादि रखी छॾ। जेकॾहिं मुंहिंजे ॿार ज़ाया थियण में तुंहिंजो हथु हुयो या तुंहिंजी का बि ॻाल्हि ज़ाहिर थी इन में त तोसां घटि न थींदी मामा। शाबस ते अम्मा शाबस ते। हिकु त मूं तोसां चङाई कई, महण जहिड़ी थी वई आहे, खणी अस्पताल पुॼायो मई, वाह जो चङाई जो सिलो न थी। मामा असां जांच करे रहिया आहियूं, जेकॾहिं तुंहिंजी का ॻाल्हि ज़ाहिर थी न त तुंहिंजो छा असरु थींदो इहो तूं चङी तरह सुञाणे थो। मामा मुंहिंजे ॿार ज़ाया थियण में जेकॾहिं तुंहिंजो हथु हूंदो न त तूं ॾाढो